असांजे मुआशरे जे अंदर सभिनी खां वधीक ख़ासि जेको अहम कमु आहे, खोड़ सारा अहिड़ा गुनाह आहिनि जंहिंखे इंसान गुनाह तसवुर ई नथा कनि त भई हे गुनाह जो कमु आहे। हिन गुनाह जे कम खां तव्हां असांखे बचणो आहे या पूरी उम्मत खे बचणो आहे, उनजो फ़िक्र करणु खपे। अहिड़े नमूने सां इन में सभिनी खां वधीक अहम आहे औरतुनि जो पर्दो। औरतुनि जो छा आहे बाबा? औरतुनि जो पर्दो आहे। जहिड़े नमूने सां निमाज़ फ़र्ज़ आहे, हज फ़र्ज़ आहे, रोज़ो फ़र्ज़ आहे, ज़कात फ़र्ज़ आहे, या जिन शयुनि जो अल्लाह ताला हुकुम कयो आहे उन्हनि जे मथां अमल लाज़िमी आहे, अहिड़े नमूने सां इन औरत जे मथां जेको अल्लाह ताला हुकुम फ़रमायो आहे पर्दे जो, इहो पर्दो करण बि उन जे मथां लाज़िम ऐं फ़र्ज़ आहे। हाणे असां वटि जेको मुस्लमानी मुआशरो आहे या असां जंहिं मुआशरे जे अंदरि रहूं था, बेपर्दगी आम हुजण जे करे असांजा मुस्लमान जेके ख़ासि करे वीचारा अबोज आहिनि, जंहिंखे न दीनी तालीम जे एतिरी मालूमात न आहे, उहे उन गुनाह खे गुनाह सम्झनि ई कंहिं क़िस्म जो नथा। जॾहिं तव्हां गुनाह खे गुनाह सम्झंदो ई न त तव्हांखे अल्लाह ताला तौफ़ीक़ कान ॾींदो। ॾिसो हिकिड़ो माण्हू आहे जेको निमाज़ पढ़े ई कोन थो, ठीकु आहे, तव्हां जॾहिं हुनखे चयो त भाउ निमाज़ पढ़ो, निमाज़ फ़र्ज़ आहे। हाणे हिन में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू आहिनि। हिकिड़ो माण्हू जेको आहे सराहतन इनकार करे थो, मां निमाज़ पढ़ंदुमि ई न, छाजी निमाज़ आहे, छाजी निमाज़ पढ़ां, अल्लाह ताला माफ़ फरमाए इहे कलिमात चवण सां इहो इस्लाम मां ख़ारिज आहे, इन जो इस्लाम सां कंहिं क़िस्म जो को बि तालुक़ न आहे। अल्लाह ताला हुनखे हिदायत। ॿियो उहो इंसान आहे जेको निमाज़ पढ़े त कोन थो, पर जॾहिं तव्हां हुनखे निमाज़ जी दावत ॾिनी या तव्हां हुनखे निमाज़ जे मुतालिक़ चयो त उहो चए थो हा दा इंशा अल्लाह दुआ कयो, ज़रूरु ब ज़रूरु पढ़ंदुमि, या को न को बहानो करे टाले कंहिं क़िस्म जो निकिरी थो वञे। माना अल्लाह जे हुकुम खे हुकुम मञे थो, पर पंहिंजे ज़र्फ़ जे अंदरि जॾहिं ॾिसे थो पंहिंजी कमी कोताही हुनखे महसूस थिए थी, पंहिंजी कमी कोताही हुजण जे करे उहो इंसान कंहिं न कंहिं तरीक़े सां कीबाए वञे थो त इहो इंसान बि गुनाहगार आहे, उहो इंसान बि गुनाहगार आहे। पर हीउ जेको ॿिए नंबर वारो गुनाहगार आहे उहो पंहिंजे गुनाह जो एतिराफ़ करे थो पियो। जेको इंसान पंहिंजे गुनाह जो एतिराफ़ कंदो आहे, अल्लाह ताला उन जे लाइ वरी हिदायत जा रस्ता खोले छॾींदो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? अहिड़े नमूने सां असां तव्हांखे इन शइ खे तस्लीम करणो पवंदो त पर्दो अल्लाह ताला जे तरफ़ां फ़र्ज़ु आहे, अल्लाह जे रसूल जे हुकुम, अल्लाह जे रसूल जे तरफ़ां फ़र्ज़ु आहे। हाणे जेकॾहिं असां हिन जे मथां अमल नथा कयूं त रब खां दुआ घुरूं त अल्लाह ताला असांखे हिन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़वाज मुतहरात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारियुनि मंझां ॿ घरवारियूं बीठियूं आहिनि। अल्लाह जे रसूल जे हिकिड़ो सहाबी आहे जेको नाबीना सहाबी आहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे अज़वाज मुतहरात खे फरमायो अवां पर्दो कयो, ही नाबीना सहाबी अचण वारो आहे। तंहिं ते हिकिड़ी घरवारी चयो या रसूलल्लाह, सभु चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जा रसूल क़ुर्बान तुंहिंजे मथां, हीउ जेको सहाबी अची रहियो आहे इहो अखियुनि खां न वीचारो नाबीना आहे, इनखे त नज़र कंहिं बि क़िस्म जी न पवंदी, इन जे मथां कहिड़ी ज़रूरत आहे पर्दे करण जी। तंहिं ते पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्से मुबारक मंझां चहिरो मुबारक ॻाढ़ो थी वियो। अल्लाह जे रसूल फरमायो मूंखे मालूम आहे त हू सहाबी नाबीन आहे, उनखे त अखियूं न आहिनि ॾिसी सघंदो, पर तव्हांखे त अखियूं आहिनि। शरीयत फरमाए थी पर्दो दो तरफ़ा थींदो आहे, इन जे करे न कंहिं औरत खे धारे मर्द जी तरफ़ ॾिसणो आहे। हालांकि हो त उम्महातुल मोमिनीन आहिनि, तमामु मुस्लमाननि जूं अमड़ियूं आहिनि, पर असल मफ़हूम मक़सूद हिन उम्मत जी तरफ़ आहे त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾो पर्दे जो ख़ासि एहतमाम फरमाइनि पिया त पोइ तव्हां असांखे बि इन शइ जी तरफ़ ध्यानु करिणो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कंदा, एॾो सख़्ती सां हिकिड़ो काफ़िर आयो पंहिंजी न्याणी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि छॾे। अल्लाह जे रसूल मां कुझु वक़्त जे लाइ ॿाहिरि सफ़र ते वञा पियो, न कंहिं मिट जो घरु आहे, न कंहिं माइट जो घरु आहे, न कंहिं अज़ीज़ अकारे में रिश्तेदार जो घरु आहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन मके जे अंदरि तोखां वधीक को अमीन न आहे, हिन मके जे अंदरि तोखां वधीक को हयादार न आहे, हिन मके जे अंदरि तोखां वधीक को सचो ऐं इंसाफ़ कंदड़ न आहे। अल्लाह जा रसूल पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे जेसीं ताईं 4-5 ॾियारनि जे अंदरि सफ़र तां मोटी अचां मुंहिंजी न्याणी अव्हांजे घर जे अंदरि अमानत। अल्लाह जे रसूल फरमायो पंहिंजे बचे खे तव्हां छॾे वञो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं आया, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॾिठो उन न्याणी जो मथो उघाड़ो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अम्मा आयशा खे घुरायो, ए आयशा हीअ न्याणी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर जे अंदरि आहे, हिन न्याणी जो मथो उघाड़ो आहे।
तंहिंजे हज़रत अम्मा आयशा फरमाए या रसूल अल्लाह चादरूं इहे आहिनि कपिड़ो इहो आहे जेको असांखे पातल आहे वधीक ज़ाइद को कपिड़ो कोन्हे को तंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे नुबुवत वारी चादर खणी करे अम्मा आयशा जे हवाले कई चई हीअ नुबुवत वारी चादर खणो हिन न्याणी जो मथो वञी करे ढक छो त जेका न्याणी मोहम्मद मुस्तफ़ा जे घर जे अंदरि आहे न्याणी चाहे मुस्लमान जी हुजे न्याणी चाहे काफ़र जी हुजे न्याणी पंहिंजी हुजे या गैर जी हुजे उन न्याणी जो मथो उघाड़ो करणु कंहिं क़िस्म जो सही न आहे हुज़ूर पंहिंजे नुबुवत वारी चादर ॾिनी आहे उनजो असर इहो थियो आहे चइनि या 5 ॼाणनि खां पोइ उन काफ़िर न्याणी जो पीउ जॾहिं आयो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अलाह जे रसूल मां पंहिंजी न्याणी वठणु आयो आहे जॾहिं उहो आयो पंहिंजी न्याणी खे घुराई पंहिंजी न्याणी जो बाबा काॾे हलणो आहे चए पंहिंजे घर वापसि हलंदासीं चई बाबा हेतिरा ॼाणा जंहिं घर जे अंदरि तो रहियो आहे रब्बे मुहम्मद जो कसम आहे न अहिड़ो पाक ऐं साफ़ माहौल काथे ॾिठो आहे न एॾी पाकीज़गी काथे ॾिठी आहे जंहिं मोहम्मद जे घर में तूं वठी आयो आहे हाणे इन घर मां एतिरो त मुतासिर थी आहियां मां पाण त कलमो पढ़ी करे मुसलमान थी वेंदुमि पर मुंहिंजा बाबा तोखे बि नसीहत कयां थी त हुज़ूर जे हथ ते बैयत करे कलमो पढ़ी करे मुसलमान थी वेंदुमि भेण पंहिंजूं न्याणियूं त पंहिंजूं न्याणियूं पर काफ़रनि जी न्याणी खे बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर्दो सेखारियो असां वरी छा आहे मुसलमाननि वटि रवाज छा आहे असां पर्दे जो इनकार करे वेठा जेको बि हुकुम शरीयत जो हूंदो आहे उनमें शफ़क़त ऐं मोहबत हूंदी आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हुकुम शरीयत फरमायो आहे उहो कोई गिरा हुकुम न आहे उहो कोई ॿोरो हुकुम न आहे बसि तव्हां असांजी कमी कोताही जो मसइलो आहे शरीयत पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत त बेइंतहा दर्जे जी पंहिंजे उम्मत सां आहे